नमस्कार दोस्तों, मां हरेश हिराणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। राजकोट में शुरू थियल मेगा डिमोलिशन जो कांग्रेस कयो विरोध। राजकोट में मनपा पारां मेगा डिमोलिशन करे दुकानदारनि जा ओटला टोरे छॾण ते कांग्रेस पारां हुन जो विरोध करण में अचण ते केतिरनि कार्यकर्ताउनि खे पुलिस अरेस्ट कयो हो। राजकोट जी मार्केट में कणक जी आहे जबरदस्त आवक। राजकोट जे बेरी मार्केट में कणक जा भरियल आश्रे 300 जेतिरा वाहन अचण ते मार्केट में कणक जी धूम आवक थी आहे। मोड़ासा जे यार्ड में कुर्मीन कयो हंगामो। मोड़ासा जे मार्केटिंग यार्ड में कुर्मीन खे कणक जा पूरा अघ न मिलण ते उन्हनि हंगामो करे हराजी पिणु बंदि कराए छॾी हुई। डीसा में पुलिस ऐं पब्लिक के विच में हाथापाई। डीसा में प्रशासन पारां डिमोलिशन करण ते गुस्से में आयल माण्हुनि सामनो करण ते पुलिस ऐं प्रजा जे विच में मारामारी पिणु थी हुई। गिर में जंगल जा राजा वणन ते कनि था आराम। गुजरात में वधी रहियल गर्मीअ जे माण्हुनि ते असर थी रही आहे, तॾहिं गिर में शींहं पिणु गर्मीअ खां बचण लाइ वणनि ते आराम करे रहिया आहिनि। गांधीधाम में सफाई मुलाज़िमनि कढी रैली। कच्छ जे गांधीधाम में नगर पालिका जे सफाई मुलाज़िमनि पंहिंजूं घुर्जूं पूरियूं करण जी घुर करण लाइ रैली कढी आवेदन पत्र ॾिनो हो। कच्छ में बालासर पुलिस स्टेशन जो थियो उद्घाटन। पूर्व कच्छ में 12 पुलिस स्टेशन जो रापड़ तालुके जे बालासर ॻोठ में उद्घाटन रेंज आईजी पीयूष पटेल जे हथां कयो वियो हो। गांधीधाम में थियो ट्रैफिक अवेयरनेस प्रोग्राम। कच्छ में वधी रहियल एक्सीडेंट खे घटाइण लाइ गांधीधाम में स्टर्लिंग हॉस्पिटल पारां ट्रैफिक जो अवेयरनेस प्रोग्राम कयो वियो हो।
गुजरात में पाणी जी चोरी अटकाइण लाइ सरकार जा पुख्ता कदम। गुजरात में पाणी जी तंगी ॾिसण में अची रही है, तॾहिं पाणीअ जी थी रहियल चोरी बंद करण लाइ सरकार पारां सुरक्षा व्यवस्था मजबूत करण में लगी वई आहे। अहमदाबाद में डाउन सिंड्रोम डे जो थियो प्रोग्राम। अहमदाबाद में डाउन सिंड्रोम डे ते दिव्यांग ॿारनि लाइ गुजरात केरवणी मंडल पारां प्रोग्राम रखियो वियो हो, जंहिंमें 2500 ॿारनि बहिरो वरितो हो। कश्मीर में चइनि आतंकवादी जो थियो एनकाउंटर। जम्मू कश्मीर के कुपवाड़ा में आतंकवादी कयल हमले जो सुरक्षा एजेंसी सामनो करे 4 आतंकवादी जो एनकाउंटर करे मारे छॾिया हुआ। वडोदरा में नकली नोटुन से एक जवान गिरफ्तार। वडोदरा में जेल में रहल पंहिंजे भाव के छॾाइण लाइ घर में नकली नोटूं छपींदड़ एक जवान के पुलिस पारां गिरफ्तार करे तहकीकात शुरू कई वई आहे। वडोदरा में होर्डिंग्स कंपनी पासे पालिका जा करोड़ रुपया बाकी। वडोदरा में होर्डिंग्स हणंदड़ जाहिरात कंपनी जा करोड़ रुपया बाकी हूंदे भी महानगर पालिका जा ऑफिसर उन जे साम्हूं कोई कार्यवाही न करण ते मुद्दो चर्चा में रहियो आहे। तलालागिर में गारे मिर्चन की जबरदस्त आवक। केसर केरी में मशहूर तलालागिर की मार्केट में इन साल जुदा जुदा जातिन जा गारे मिर्चन की पिण जबरदस्त आवक थी है। सूरत जिले में औरतुन के ॾिनी वञे थी इंटरनेट की तालीम। सूरत के चीखली आसपास के गोठन के आसरे 22,000 औरतुन के इंटरनेट की तालीम फ्री में ॾियण में अची रही है। गिर सोमनाथ के कुर्मिन के पानी ॾियण की ॾिनी वई खातरी। फसल लाइ पानी न मिलण ते हड़ताल ते वेठल गिर सोमनाथ के कुर्मिन के पानी ॾियण की प्रशासन पारां खातरी ॾिनी वई हुई।
अहमदाबाद में चेटीचंड ते सिंधी गरबनि जी मची धूम। गुजरात में हर कंहिं त्योहार ऐं प्रसंग में गरबनि जी पहिरीं पसंदगी हूंदी आहे। तॾहिं अहमदाबाद जी होटल वृंदावन में चेटीचंड ते सिंधी जवाननि सिंधी गीतनि ते गरबा करे सभिनी खे ख़ुशि करे छॾियो हो। ये खूबसूरत समा यम्मा 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 ये खूबसूरत समा बस आज की रात ना चलो कल हम कहाँ तुम कहाँ बस आज की रात ना चलो कल हम कहाँ तुम कहाँ यम्मा 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 ये खूबसूरत समा बाड़मेर में धामधूम सां मल्हायो वियो चेटीचंड। राजस्थान जे बाड़मेर में चेटीचंड त्योहार सिंधी समाज पारां बहिराणा सरगस कढी ऐं भंडारो करे धामधूम सां मल्हायो वियो हो। उल्हासनगर में झूलेलाल जी निकिती शाही सवारी। उल्हासनगर में चेटीचंड जे मौके ते निकितल महायात्रा में भगवान झूलेलाल जी शाही सवारी सभिनी जो ध्यान पाण ॾांहुं छिकियो हो। सुहिणा रस्ता प्या सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो त्यूं साहिब त्यूं अचन। सुहिणा रस्ता प्या सजन मुंहिंजो ठरे
उल्हासनगर शहर 1 के बाबू परसराम झूलेलाल मंदिर से चेटीचंड महायात्रा की शुरुआत हुई। ढोल ताशे नगाड़ों के साथ उल्हासनगर शहर की सड़कों पर निकली ये लाल साईं की चेटीचंड महायात्रा। इस चेटीचंद महायात्रा में हमारे शहर के संत महात्मा नेता गणमान्य लोग सभी ने आकर लाल साईं का आशीर्वाद प्राप्त किया। रस्ता क्या सजन मुझो ठरे पयो मन जो साहिब त्यों अचन रखत जोतन वारे ते पाणी पूरी कंदो रखत मुझे लालण ते पाणी पूरी कंदो। अमदावाद में झूलेलाल जी थी महाआरती। अमदावाद जे मणिनगर में सिंधी समाज पारां चेटीचंड ते 1100 ॾींहनि सां झूलेलाल जी महाआरती कई वई हुई। अमदावाद जे सहजपुर बोगा में थियो अमृत वेला कीर्तन। अमदावाद में सहजपुर बोगा जी नवजीवन सोसाइटी में तारीख़ 22 विस्पत सुबुह जो भाई साहब हरविंदर सिंह जो अमृत वेला सिमरन कथा कीर्तन रखियो वियो हो। चेटीचंड ते सिंधी प्रोग्राम जी मची धूम। अमदावाद जे मणिनगर में चेटीचंड ते थियल सिंधी कल्चर प्रोग्राम में चांदी नेबडाणी ऐं हुन जी टीम परफॉर्मेंस पेश कयो हो। चेटीचंड जूं सबके वाधायूं। साल जूं सबके वाधायूं।
झूलन जो दर न्यारो वा ई दो भागन वारो वा जय भी शीस निभायो वा से सब कुछ पाए व्या बहराना बिठाए जोत झूलन जी जगाए बल्लो दर तुझे पाए ऐसे झूलन जी गाए 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 कमलेश कपूर भी महिमा तुझे बुधाए सब इस दिन के चेटी चंद जो वादायूं तब राए चेटी चंद जूं सबके वादायूं हैप्पी बर्थडे सेंट नए साल जूं सबके वादायूं मनायूं झूलण जे मेले में अची सभई त मौज मचायूं चेटी चंद जूं सबके वधायूं नए साल जूं सबके वधायूं चेटी चंद जूं सबके वधायूं साल जूं सबके वधायूं भावनगर में रोकड़ लूटींदड़ जवान गिरफ्तार। भावनगर जे गोगागेट चौक में खीर जे व्यापारी खां रोकड़ जी लूट करे भॼी वेंदड़ भावनगर जे ई जवान खे पुलिस गिरफ्तार करे तहक़ीक़ात शुरू कई आहे। कच्छ में बलात्कार करे लूट कंदड़ आरोपी अरेस्ट। कच्छ जे डुमरा ॻोठ में 56 सालनि जी औरत ते बलात्कार करे घर मां रोकड़ जी लूट करे भॼी वेंदड़ ॻोठ जे जवान खे पुलिस पारां गिरफ़्तार करण में आयो आहे। वापीअ में लव जिहाद जी वारदात ते माण्हुनि जो घेराव। वापीअ जी हिंदू औरत खे मुंबई जो मुस्लिम जवान भॼाए करे दुबई वञे उन खां अॻु में पुलिस पारां मुंबई एयरपोर्ट तां ॿिन्ही खे रोकण में कामयाब थियण ते वापी पुलिस स्टेशन ते हज़ारे माण्हू गॾु थिया हुआ। हे हुयूं ख़बरूं, वरी मिलंदासीं सुभाणे, तेसीं ताईं ॾिसंदा रहंदा सिंधी टीवी। जय झूलेलाल।